ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 11/11/2023। अॼु मिठा मिठा शइ बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार, जेतिरो तव्हां बाप खे यादि कंदा ओतिरी तव्हांजी बुद्धि जो तालो खोलंदो। जीअं घड़ी घड़ी बाप, जंहिंखे घड़ी घड़ी बाप जी यादि भुलिजी वेंदी आहे, उहा अनलकी हूंदा आहिनि। प्रश्न आहे, खातो जमा करण जो आधार छा आहे? सभिनि खां वॾी कमाई कंहिंमें आहे? उत्तर आहे, खातो जमा थींदो आहे दान करण सां। जेतिरो असां ॿियनि खे बाप जो परिचय ॾींदासीं, ओतिरो आमदनी वृद्धि खे पाईंदी वेंदी। मुरली सां तव्हांजी ॾाढी कमाई थींदी। इहा मुरली सांवरे खां गोरो ठाहिण वारी आहे। मुरली सां ई मुरली में ई खुदाई जादू आहे। मुरली सां ई तव्हां मालामाल ठहींदा आहियो न। मुरली में ई खुदाई जादू आहे। मुरली सां ई असां मालामाल ठहींदा आहियूं। गीता असांखे उन राहनि ते हलणो आहे। ओम शांति। रूहानी बाप सम्झाइनि था ॿारनि खे कि ॿार किरणो ऐं संभलणो आहे। घड़ी घड़ी बाप खे भुलिजंदा आहियो, अर्थात किरंदा आहियो। यादि कंदा आहियो त संभलंदा आहियो। माया बाप जी यादि भुलवाए ॾींदी आहे, छो जी नई ॻाल्हि आहे न। ईअं त कोई बाप खे कॾहिं भुलिजंदो न आहे। स्त्री कॾहिं पंहिंजे पति खे भुलिजंदी न। सगाई थी ऐं बुद्धि योग लटकी पवंदो पति तरफ़। भुलिजण जी ॻाल्हि न हूंदी आहे। पति पति आहे, बाप बाप आहे। हाणे इहे त निराकार बाप आहे, जंहिंखे साजन बि चईंदा आहियूं। सजनी चइबो आहे भक्तनि खे। हिन समय सभु भक्त आहिनि। भॻवानु हिकु आहे। भक्तनि खे सजनियूं, भॻवान खे साजन या भक्तनि खे बालक, भॻवान खे बाप चइबो आहे। हाणे पतियुनि जो पति व पिताउनि जो पिता उहो हिकु ई आहे न। हर हिकु आत्मा जो बाप परमात्मा त आहे ई। उहा लौकिक बाप हर हिक खे अलॻि अलॻि हूंदा आहिनि। ये पालौकिक परमपिता सभी आत्माउनि जो बाप हिकु ई गॉड फादर आहे न। उन्हनि जो नाम शिव बाबा आहे न। सिर्फ़ु गॉड फादर माउंट आबू लिखण सां ॿुधायो चिठी पहुचंदी? नाम त लिखणो पए न। इहे त बेहद जो बाप आहे न। उन्हनि जो नाम शिव आहे न। शिव काशी चईंदा आहियूं न। हुते शिव जा मंदर आहिनि। शिव काशी में शिव जा मंदर आहिनि। ज़रूरु हुते बि विया हूंदा बाबा। ॾेखारींदा आहिनि न, राम हिते वियो, गांधी जी हिते वियो, त बराबरि शिव बाबा जो चित्र आहे। परंतु उहो त निराकार आहे, उनखे त फादर चइबो आहे न। ॿिए कंहिंखे सभु फादर न चई सघंदा। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि उन्हनि जो बि उहो फादर आहे। उन्हनि जो नाम शिव आहे। काशी में बि मंदरु आहे, उज्जैन में बि मंदरु आहे। एतिरा मंदर छो ठाहिया आहिनि? कोई बि न ॼाणंदो आहे। जीअं लक्ष्मी नारायण जी पूजा कंदा आहिनि, चईंदा आहिनि इहे स्वर्ग जा मालिक हुया, परंतु स्वर्ग कॾहिं हुयो, इहे मालिक कीअं ठहिया, इहे न ॼाणंदा आहिनि। पुजारी कंहिंजी पूजा करे उन्हनि जी ऑक्यूपेशन खे न ॼाणे त हिनखे अंधश्रद्धा चइबो आहे न। हिते बि बाबा चईंदा आहिनि, परंतु पूरो परिचय न आहे। मतिलबु जो ॿार बाबा जे घर रहंदा आहिनि, उहो बाबा चईंदे हुए बि बाबा जो पूरो परिचय न आहे। माता पिता खे ॼाणंदा ई न आहिनि। लक्ष्मी नारायण जा पुजारी पूजा कंदा आहिनि। शिव जे मंदर में वञी करे महिमा गाईंदा आहिनि त माता पिता सां बालक था ञा। परंतु उहा कंहिंजा माता पिता कॾहिं ठहिया, कुझु बि न ॼाणंदा आहिनि। भारतवासी बिल्कुलु न ॼाणंदा आहिनि। क्रिश्चन, बौद्धी आदि पंहिंजे क्राइस्ट ऐं बुद्ध खे यादि कंदा आहिनि। झटि उन्हनि जी बायोग्राफी खे ॿुधाईंदा आहिनि। क्राइस्ट फलाणे समय ते क्रिश्चन धर्म जी स्थापना करण आयो हुयो। भारतवासी कंहिंखे बि पूजंदा आहिनि। उन्हनि जो पतो ई न आहे कि इहे केरु आहे। न शिव जो, न ब्रह्मा विष्णु शंकर जो, न जगत अम्बा जो।
न जगत पिता न लक्ष्मी नारायण खे ॼाणंदा आहिनि, सिर्फ़ु पूजा कंदा रहंदा आहिनि। उन्हनि जी बायोग्राफी छा आहे कुझु बि ॼाणंदा न आहिनि। बाप आत्माउनि खे वेही सम्झाईंदा आहिनि, तव्हां जॾहिं स्वर्ग में हुयो त तव्हांजी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र हुया, तव्हां राज्य कंदा हुयो न, तव्हां ॼाणंदा आहियो बराबरि असां राज्य कंदा हुयासीं। हाणे पुनर्जन्म वठी 84 जन्म भोग ते बादशाही गवाही ॾिनी आहे। गोरे खां कारो ठही विया आहियूं, सुंदर खां हाणे श्याम ठही वई आहे आत्मा। अॼुकल्ह नारायण खे बि सावरो ॾेखारींदा आहिनि त सिद्ध थींदो आहे उहो ई श्री कृष्ण श्री नारायण हुयो। परंतु इन ॻाल्हियुनि खे बिल्कुलु कोई सम्झंदो न आहे। यादव आहिनि मूसल इन्वेंट करण वारा, ऐं कौरव पांडव आहिनि भाई भाई। उहा आहे आसरी भाई, इहा आहे देवी भाई। इहे बि आसरी हुया, इन्हनि खे बाप ऊंच ठाहे करे देवी भाई ठाहियो अथई। मतिलबु हाणे असां हिन दुनिया में पहिरियों त असां बि कौरव हुयासीं, हाणे पांडव ठहिया आहियूं। ॿई भाई भाई छा थियो, बराबरि पांडवनि जी जीत, कौरवनि जो विनाश थियो हुयो न। हिते वेठे उहे बि भल मम्मा बाबा चईंदा आहिनि परंतु ॼाणंदा न आहिनि, बाप जी श्रीमत ते न हलंदा आहिनि, ॼाणंदा न आहिनि कि बाबा असांखे राजिक सिखलाइनि था। निश्चय न रहंदो आहे, देह अभिमान हुजण जे कारण देह जे मित्र संबंधी आदि यादि ईंदा रहंदा आहिनि। हिते त देही बाप खे यादि करिणो आहे। हिते असां आत्माउनि खे देही बाप खे यादि करिणो न, इहा नई ॻाल्हि थी वई न। मनुष्य कोई सम्झाए न सघे इहे नई ॻाल्हियूं कि हिते असांखे देही अभिमानी ठही देही बाप खे यादि करिणो। बाबा चवनि था कि मनुष्य कोई बि सम्झाए न सघे। हिते माता पिता वटि वेठा वेंदे उहे बि उनखे ॼाणंदा न आहिनि। इहे वंडर आहे, जनम ई हिते थियो, पोइ बि ॼाणंदा न आहिनि छो जी निराकार आहे। उन्हनि खे सुठी रीति सम्झी न सघंदा आहिनि, उन्हनि जी मत ते न हलंदा आहिनि त पोइ आश्चर्यवत भागंती थी वेंदा आहिनि। जंहिंसां स्वर्ग जो 21 जन्मनि जो वरसो मिलंदो आहे, उन्हनि खे न ॼाणण सां भॼी वेंदा आहिनि। जो बाप जा ॼाणंदा आहिनि उन्हनि खे भक्तावर चइबो आहे। दुख सां लिबरेट करण वारो त हिकु बाप ई आहे न। दुनिया में दुख त ॾाढा आहिनि। इहा आहे ई भ्रष्टाचारी राज्य। ड्रामा अनुसार पोइ बि 5000 वर्ष पोइ ईअं ई भ्रष्टाचारी सृष्टि थींदी, पोइ बाप अची करे सतयुगी श्रेष्ठाचारी स्वराज्य स्थापन कंदा आहिनि। तव्हां मनुष्य खां देवता ठहिण आया आहियो न। इहा आहे ई मनुष्यनि जी दुनिया। देवताउनि जी दुनिया सतयुग में हूंदी आहे। हिते आ पतित मनुष्य, पावन देवताऊं सतयुग में हुयो। इहा तव्हांखे ई सम्झाइबो आहे, सम्झाईंदा आहिनि जो तव्हां ब्रह्मन ठहिया आहियो। जो ब्रह्मन ठाहींदा आहिनि उन्हनि खे जो ब्रह्मन ठाहींदा आहिनि उन्हनि खे ई सम्झाईंदा वेंदा आहिनि। त बाबा चवनि था कि मां इहे ॻाल्हियूं कंहिंखे सम्झाइणो आहे जो ब्रह्मन ठाहींदा आहिनि। जो ब्रह्मन ठाहींदा आहिनि उन्हनि खे ई सम्झाइबो आहे छो जी जेसिताईं आत्मा पवित्रता जी प्रतिज्ञा न करे, पवित्र न रहे, बाप खे बाप न सम्झे त ब्रह्मन कीअं कहलाईंदी। त पहिरियों इहो करिणो खपे, उन खां पोइ बाबा जो ज्ञान असांजी बुद्धि में धारण थी वेंदो आहे। सभु त ब्रह्मन न ठहींदा न, त जो ब्रह्मन ठहींदा उहे ई पोइ देवता ठहींदा। ब्रह्मन न ठहे त देवता न ठही सघे। बाबा मम्मा चई त ब्रह्मन कुल में अचे। पोइ आहे सॼो पढ़ाई जे पुरुषार्थ ते मदार। ये किंगडम स्थापना थिए थी ऐं इब्राहिम बौद्ध आदि कोई किंगडम स्थापन न कंदा आहिनि। क्राइस्ट अकेलो आयो, कंहिंमें प्रवेश करे कृष्ण धर्म स्थापन कई। पोइ जो कृष्ण धर्म जी आत्मायूं मथे में आहिनि उहे ईंदी रहंदियूं आहिनि। हाणे सभु कृष्णाइज़ जी आत्मायूं हिते आहिनि। हाणे अंत में सभिनि खे वापसि वञिणो आहे। बाप सभिनि जो गाइड ठही सभिनि खे सभिनि जा दुखनि सां लिबरेट कंदो आहे न बाबा।
बाबा सभिनि खे गाइड, सभिनि जो गाइड ठही करे बाबा सभिनि खे दुखनि सां लिबरेट कंदा आहिनि न बाबा। त बाबा हाणे असांजो गाइड ठही करे सभिनि खे दुखनि सां लिबरेट करनि था। बाप ई सॼी ह्यूमैनिटी जो लिबरेटर गाइड आहे न। सभी आत्माउनि खे वापसि वठी वेंदा आहिनि। आत्मा पतित हुजण जे कारण वापसि वञी न सघे। निराकारी दुनिया त पावन आहे न। हाणे इहा साकारी सृष्टि पतित आहे। हाणे इन सभिनि खे पावन केरु ठाहे जो निराकारी दुनिया में वञी सघनि। हिन करे सॾु कंदा आहिनि ओ गॉड फादर। असां पंहिंजी दुनिया में निराकारी रूप में पवित्र हुयासीं, हाणे त हिन सृष्टि ते पते ठहिया आहियूं त मथे वञण लाइ वापसि ओड़ो ठहिणो पवंदो। हिन करे ई माण्हू सभिनि खे ॿुधाईंदा आहिनि ओ गॉड फादर। हिन करे ई सभी माण्हू परमात्मा खे सॾु कंदा आहिनि कि बाबा अचो, ओ गॉड फादर अचो असांखे पावन ठाहियो। छोजी मथे पावन ठही वेंदा आहिनि न, त आत्मा पतित थियण जे कारण वापसि न वञी सघंदी आहे। निराकारी दुनिया त पावन आहे। हाणे इहा साकारी सृष्टि पतित आहे। हाणे हिन सभिनि खे पावन केरु ठाहे जो निराकारी दुनिया में वञी सघो। इन करे सॾु कंदा आहिनि ओ गॉड फादर। गॉड फादर अची करे बतलाईंदो आहे, मां हिकु बार ईंदो आहे। जॾहिं सॼी दुनिया भ्रष्टाचारी थी वेंदी आहे, केतिरी गोलियूं बारूद आदि ठाहींदा रहंदा आहिनि हिक ॿ खे मारण जे लाइ। हिकु त बॉम्ब्स था ठाहिनि, ॿियो नेचुरल क्लैमिटीज़, अर्थक्वेक, फ्लड आदि थींदो, पोइ बिजली बि चमकंदी, बीमार बि पइजी वेंदा। छो जी खाद त ठहिणी आहे, गंद जी खाद ठहींदी आहे। त हिन सॼी सृष्टि खे खाद खपे जो पोइ फर्स्ट क्लास उत्पत्ति थी। सतयुग में सिर्फ़ु भारत ही हुयो। हुन समय सतयुग में सिर्फ़ु भारत ही हुयो। हाणे एतिरा सभिनि जा धर्म थी विया आहिनि। बाप चईंदा आहिनि मां अची करे दैवी राजधानी। बाबा चवंदा आहिनि सतयुग में सिर्फ़ु भारत ही हुयो, हाणे एतिरा सभु विनाश थींदा न। बाप चईंदा आहिनि मां अची करे दैवी राजधानी स्थापना कंदो आहे ऐं सभु ख़तमु थी वेंदा आहिनि। बाक़ी तव्हां स्वर्ग में हली वेंदा। स्वर्ग में त स्वर्ग खे त सभु यादि कंदा आहिनि, परंतु स्वर्ग कंहिंखे चइबो आहे ये कोई खे पतो न आहे। कोई बि मरदो आहे त चईंदा आहिनि स्वर्ग वियो। अरे कलयुग में जो मरदो वो पुनर्जन्म नर्क कलयुग में ई वठंदो न। एतिरो बि अकल कोई में न आहे। डॉक्टर ऑफ फिलॉसफी आदि नाम रखाईंदा आहिनि, परंतु सम्झदा कुझु न आहे। बाबा चवनि था डॉक्टर ऑफ फिलॉसफी नाम रखंदा आहिनि, परंतु सम्झदा न आहिनि। मनुष्य मंदरनि में रहण वारा हुया, उहो खीर सागर, ये विषय सागर, ये सभु ॻाल्हियूं बाप वेई सम्झाईंदा आहिनि असांखे। ये सभु ॻाल्हियूं असांखे बाबा वेही करे सम्झाइनि था। पढ़ाईंदा त मनुष्यनि खे न, जानवरनि खे त न पढ़ाईंदा न। बाप सम्झाईंदा आहिनि ये ड्रामो ठहियलु आहे। जहिड़ो साहूकार मनुष्य ओड़ो फर्नीचर हूंदो। ग़रीब वटि टिकट ओपर हूंदा आहिनि, साहूकार वटि एतिरा वैभव हूंदा जो सतयुग में साहूकार ठहींदा। हिते त ग़रीब वटि टिकट होकर हूंदो आहे, साहूकार वटि पैसो, साहूकारनि जो पैसो त एतिरा वैभव बि हूंदा। साहूकारनि वटि त पोइ एतिरा वैभव बि हूंदा। तव्हां सतयुग में साहूकार ठहींदा आहियो त तव्हांखे हीरे जवाहरातनि जा महल हूंदा आहिनि। हुते कोई गंदगी आदि न हूंदी आहे, बांस न ईंदी आहे। हिते त बांस ईंदी आहे न, हिन करे अगरबत्ती आदि जलाए छॾींदा आहिनि। हुते त फूल आदि बि नेचुरल ख़ुशबू रहंदी, अगरबत्ती जलाइण जी दरकार न रहंदी। उनखे हेवन चइबो आहे। बाप हेवन जो मालिक ठाहिण लाइ पढ़ाईंदा आहिनि। ॾिसो कीअं साधारण आहिनि। इन बाप खे यादि करण बि भुलिजी वेंदा आहिनि। निश्चय पूरो न त पोइ
निश्चय पूरो न त पोइ भुलिजी वेंदा आहियूं। बुखारी बाबा चवनि था निश्चय पूरो न हूंदा त भुलिजी वेंदा। बाप हेवन जो मालिक ठाहिण लाइ पढ़ाईंदा आहिनि। ॾिसो कीअं साधारण आहे न बाबा। ईअं अहिड़े बाप खे यादि करण बि भुलिजी वेंदा आहिनि। निश्चय पूरो न हूंदा त भुलिजी वेंदा। जंहिंसां स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे अहिड़े माता पिता खे भुलिजी वेंदा आहिनि। केतिरी बदकिस्मती आहे। बाप अची करे ऊच ते ऊच ठाहींदा आहिनि। अहिड़े माता पिता जी मत ते न हलंदव त 100% अनलकी कहलाईंदव। नंबर वार त आहिनि न। किथे पढ़ाई सां विश्व जो मालिक ठहिणु, किथे नौकर चाकर ठहिणु। तव्हां सम्झी सघंदा आहियो न असां केसि ताईं पढ़ंदासीं, असां केसि ताईं पढ़ंदा आहियूं। हुते सिर्फ़ु धर्म पितायूं धर्मात्मायूं हूंदा आहिनि। हुते सिर्फ़ु धर्म पितायूं धर्म पितायूं ईंदा आहिनि। मतिलबु ॿिया युगनि में ॿिया धर्मनि जा धर्म स्थापक ईंदा आहिनि। धर्म पितायूं अची करे धर्म स्थापन कंदा आहिनि। हिते माता पिता ईश्वर जी प्रवृत्ति मार्ग आहे न, पवित्र प्रवृत्ति मार्ग आहे। हाणे अपवित्र प्रवृत्ति मार्ग आहे। लक्ष्मी नारायण पवित्र हुया त उन्हनि जी संतान बि पवित्र हूंदी न। लक्ष्मी नारायण पवित्र हूंदा त उन्हनि जी संतान बि पवित्र हूंदी। तव्हां ॼाणंदा असां छा ठाहींदा आहियूं। माता पिता केतिरो ऊच ठाहींदा आहिनि त फॉलो करिणो खपे न। भारत खे ई मदर फादर कंट्री चइबी आहे। सतयुग में सभु पतित हूंदा। हिते त सतयुग में सभु पवित्र हूंदा। सतयुग में सभु पवित्र हूंदा अर्थात पावन हूंदा। भारत खे ई मदर फादर जी कंट्री चइबो आहे। सतयुग में सभु पवित्र हूंदा। हिते त पतित आहिनि न। केतिरो सुठी रीति बाबा सम्झाईंदा आहिनि। परंतु बाप खे यादि न कंदा आहिनि त बुद्धि जो तालो बंदि थी वेंदो आहे। ॿुधंदे पढ़ाई छॾे ॾींदा आहिनि त तालो हिकदमि बंदि थी वेंदो आहे। स्कूल में बि नंबर वार आहिनि न। पत्थर बुद्धि पारस बुद्धि चइबो आहे न। पत्थर बुद्धि कुझु बि सम्झंदा न आहिनि। सॼे ॾींहं में 5 मिंट बि बाप खे यादि न कंदा आहिनि। पत्थर बुद्धि ऐं पारस बुद्धि। पत्थर बुद्धि कुझु बि सम्झंदा न आहिनि। सॼे ॾींहं में बाबा खे 5 मिंट बि यादि न कंदा आहिनि। 5 मिंट यादि करनि त एतिरो तालो खुलंदो। जास्ती यादि कंदा त सुठी रीति तालो खुलंदो। सॼो मदार यादि ते आहे। कोई ॿार बाबा खे पत्र लिखंदा आहिनि। प्रिय बाबा, प्रिय दादा। हाणे सिर्फ़ु प्रिय दादा पोस्ट में लिखण वारा पोस्ट विझी छॾंदा आहिनि त मिलंदी। नाम त खपे न। दादा दादियूं त दुनिया में ॾाढा आहिनि। अच्छा अॼु दीपावली आहे। दीपावली ते नयो खातो रखंदा आहियूं न। तव्हां सच्चा ब्राह्मण आहियो। उहो ब्राह्मण माण्हू वापारी सां नयो खातो रखाईंदा आहिनि। वापारियुनि सां नयो खातो रखाईंदा आहिनि। तव्हांखे बि पंहिंजो नयो खातो रखिणो आहे। परंतु इहे नई दुनिया जे लाइ आहे। भक्ति मार्ग जो खातो बेहद जी घाटे जो आहे। तव्हां बेहद जो वरसो पाईंदा आहियो। बेहद जी सुख शांती पाईंदा आहियो। ये बेहद जी ॻाल्हियूं बेहद जो बाप वेही सम्झाए थो। ॿियो बेहद जो सुख पाइण वारा ॿार ई इहे सम्झी सघंदा आहिनि। बाप वटि कोटनि में कोई ईंदा आहिनि। हलंदे कमाई में घाटो पइजी वेंदो आहे त जमा कयो। उहा बि न। बाबा चवंदा आहिनि हलंदे कमाई में घाटो पइजी वेंदो त जमा कयो। उहो बि न थी वेंदो आहे। तव्हांजो खातो वृद्धि खे तॾहिं पाईंदो जॾहिं कोई खे दान ॾींदव। दान न ॾींदव त आमदनी जी वृद्धि न थींदी। तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो आमदनी जी वृद्धि थिए। उहा तॾहिं थींदी जॾहिं कंहिंखे दान कंदव, फ़ाइदो प्राप्त कराईंदव। बाबा चवंदा आहिनि फ़ाइदो प्राप्त कराईंदासीं तॾहिं असांजी वृद्धि थींदी। कोई खे बाप जो परिचय ॾिनो गोया जमा कयो। परिचय न ॾींदा त जो जमा। बाबा चवंदा आहिनि कोई खे बाप जो परिचय ॾिनो त जमा थियो। परिचय न ॾींदव त जमा बि न थींदो। तव्हांजी कमाई ॾाढी वॾी आहे।
ॾाढी ॾाढी वॾी आहे। मुरली सां तव्हांजी सची कमाई आहे। सिर्फ़ु इहो मालूम पइजी वञे कि मुरली कंहिंजी आहे, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। जो सावरो ठही वियो उन्हनि खे ई गोरो ठाहिण लाइ मुरली ॿुधणी आहे। त असां जो सावरा थी विया आहियूं, असांखे गोरो ठाहिण लाइ मुरली ॿुधणी आहे। मुरली तुंहिंजी में जादू आहे न, ख़ुदाई जादू चईंदा आहिनि। त हिन मुरली में ख़ुदाई जादू आहे। इहे ज्ञान बि असांखे आहे। देवताउनि में इहे ज्ञान न हुयो, हाणे उन्हनि में ही ज्ञान न, त पिछाड़ी वारनि में ज्ञान कीअं थी सघंदो आहे। शास्त्र आदि में बि जो पोट बि पोइ बाद में ठहींदा आहिनि न, एॾा सारा शास्त्र, पहिरियों त न हुया इहे सभु। बाबा चईंदा आहिनि पहिरियों एॾा सारा शास्त्र जो हुया न, इहे न हुया। सिर्फ़ु असांजे बाबा चईंदा आहिनि कि शास्त्र आदि जो बि ठहिया उहो पोइ ठहींदा आहिनि, उहे सभु ख़तमु थी वेंदा। सत्युग में कोई शास्त्र थोरी हो। तव्हांजी सची गीतायूं त ॾाढी थोरियूं आहिनि। दुनिया में त गीतायूं लाखनि जे अंदाज़ में आहिनि। वास्तव में चित्र ई सची गीता आहे। हुन गीता सां एतिरो न सम्झी सघंदा जेतिरो हिन चित्रनि सां सम्झी सघंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। धारणा सुठी रीति पढ़ाई पढ़ी करे स्वयं खे भक्तावर ठाहिणो आहे, तक़दीरवान ठाहिणो आहे। देवता ठहिण जे लाइ पको ब्राह्मण ठहिणो आहे। उत्तरा देही बाप खे यादि करण लाइ देही अभिमानी ठहिणो आहे। देह खे बि भुलिजण जो अभ्यास करिणो आहे। देही बाप खे यादि करण लाइ देही अभिमानी ठहो, देह खे बि भुलिजण जो अभ्यास करिणो आहे। वरदान सदा पंहिंजे खे सारथी ऐं साक्षी सम्झी देह भान खां न्यारो रहण वारा योग युक्त ठहो। योग युक्त रहण जी सरल विधि सदा पंहिंजे खे सारथी ऐं साक्षी सम्झी करे हलो। इन रथ खे हलाइण वारी मां आत्मा सारथी आहियां। ये स्मृति स्वतः इन रथ अथवा देह सां व कहिड़े बि प्रकार जी देह भान सां न्यारो ठाहे ॾींदी आहे। देह भान न त सहज योगयुक्त ठही न सघंदा आहियूं। बाबा चवंदा आहिनि देह भान न त सहज योगयुक्त ठही सघंदा आहियूं। अगरि देह भान हूंदो त न ठही सघंदासीं। ये स्मृति स्वतः ही हिन रथ, बाबा चवंदा हिन रथ खे हलाइण वारी मां आत्मा सारथी आहे। ये स्मृति स्वतः हिन रथ अथवा देह सां व कहिड़े बि प्रकार जे देह भान सां न्यारो ठाहे ॾींदी आहे। देह भान न त सहज योगयुक्त ठही वेंदा आहिनि ऐं हर कर्म बि युक्त युक्त थींदो आहे। स्वयं खे सारथी सम्झण सां सर्व कर्मेंद्रियूं पंहिंजे कंट्रोल में रहंदियूं आहिनि। उहा कहिड़ी बि कर्मेंद्रियनि जे वश न थी सघंदा आहिनि। उहा कहिड़ी बि कर्मेंद्रियनि जे वश न थी सघंदा आहिनि। स्लोगन आहे विजयी आत्मा ठहिणो आहे त अटेंशन ऐं अभ्यास अहिड़ा निजी संस्कार ठाहे छॾियो। विजयी आत्मा जो अटेंशन ऐं अभ्यास निजी संस्कार हूंदो। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।